जने न जबल के मेखू करे बनायो त मलाइका पंहिंजो पाण में मशवरो ऐं सलाह करण लगा त ॾिस अल्लाह ताला केॾो वॾो जबल ठाहियो आहे। हिन जी ऊंचाई ॾे ॾिसो, हिन जी भराई ॾे ॾिसो, हिन जी बेकर ॾे ॾिसो। मुझे अल्लाह ताला शायद ये ताकतवर हिन जबल के बनायो आहे। जेॾी महिल मुझे अल्लाह ताला लोह पैदा कयो, लोह उन जबल के कटण लगो त मलाइका ने सलाह कई पक्का मुझे अल्लाह इन लोह के ताकतवर बनायो छो त इन जबल के वो जो लोह केॾा जबल उन के लोह कटे इन करे वरी मुझे अल्लाह ताला बाहि के पैदा कयो। के बाहि के पैदा कयो। बाहि त लोह के साड़ी दिया कचड़ो कर दिया कपा बाकायद कर दिया त मलाइका पान में सलाह करण लगा पक्का अल्लाह ताला बाहि के पैदा कयो इया इन सभिनी ताकतवर जी या ताकतवर बाहि आहे। जेडी मल मुझे अल्लाह ताला पानी के पैदा कयो त पानी त उहा जेको बाहि के विसाईंदो आहे त मलाइका चयो त पक्का अल्लाह ताला न पानी के ताकतवर बनायो आहे छाजे कारण त इन बाहि के विसाई थो इन जे कारण जेका बाहि हुई उहा लोह के कचड़ो पे करे जेको लोह हुयो वो वरी जबलन के पियो कटे इन जे करे हिन पानी के मुझे अल्लाह ताला ताकतवर बनायो आहे। मलाइका उते ही जवाब दींदो आहे ओ मलाइको असां इहो सलाह मशवरो था कयूं त मुझे अल्लाह मुझे बेनियाज़ रब इन पानी के ताकतवर बनायो आहे। अचो त मुझे अल्लाह जी दरबार में सवाल था कयूं त ओ मुझा करीम रब ॿुधाए उहा कहिड़ी ताकतवर शइ आहे जेका तो हिन दुनिया में बनाई आहे। उहा कहिड़ी ताकतवर शइ आहे चीज़ है जेका तो हिन दुनिया में बनई आहे। मलाइका ने जियां अर्ज़ कयो ओ मुझा मुसलमान बा जेडी महिल मुझे बेनियाज़ रब मुझे सुणे करीम रब उन मलाइका के जवाब ॾिनो ओ मलाइको जेकॾहिं लोह के भी तव्हां कमज़ोर था समझो जबलन के भी तव्हां कमज़ोर करे छॾियो आहे जेकॾहिं बाहि के भी तव्हां कमज़ोर करे छॾियो आहे पानी के भी तव्हां कमज़ोर करे छॾियो आहे तव्हांजी सोच अलाए किथे पहुती आहे। जेकॾहिं जवाब वठण चाहियो था जवाब हिकिड़ो ई आहे ओ मुंहिंजा करीम रब वो कहिड़ो जवाब आहे मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा मलाइको हिन दुनिया जे अंदर मां इंसान खे ताकतवर बनायो आहे। वो इंसान ताकतवर आहे जेको हिकिड़े हथ सां नेकी कंदो आहे त ॿिए हथ खे ख़बर कान पवंदी आहे। हिकिड़े हथ सां नेकी कर मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रस्ते में भितर पियो आहे मुंहिंजे आका फरमाए जंहिं रस्ते मां वञी पियो उन रस्ते जे अध में भितर पियो आहे उहो तो पासे ते खणी उछलायो त तोखे सदके जो सवाब तोखे सदके जो सवाब भितर पियो आहे तो हथ सां खणी करे के पासे कुंड सां रखे छॾियो मगर तो हादिसे क्षण खां इंसान के बचाए बदन विधो छो त इहो नेकीअ जो कमु आहे। मुझे अल्लाह फरमायो मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ ईमान वारो तव्हां में मां उहो इंसान पैदा कयो आहे जेको हिकिड़े हथ सां नेकी कंदो आहे त ॿिए हथ खे ख़बर कान ईंदी आहे। इन मां साबित थियो मगर असां जेके नेकियूं था कयूं असां जेके नेकियूं था कयूं उहे अहिड़े तरीक़े सां कयूं असांजे मुआशिरे में थी वियो आहे केरु हिकिड़ी नेकी कंदो आहे असां फेसबुक ते ॾेई छॾींदा आहियूं सदाई न हीअ नेकी कई आहे
केरा दा प्रोग्राम कराइण चाहिंदो आता केर 5000 रुपया ॾेई छॾी तो तुंहिंजी तस्वीर कढी विया अदा इन 5000 प्रोग्राम जलसे में ॾेई छॾिया इन जी तस्वीर यार ॾिस केॾो भलो आ इन 5000 प्रोग्राम में ॾेई छॾिया के प्रोग्राम में का घोर ॾेई छॾी का मिठाई ॾेई छॾी वो चंदा यार मूं 800 रुपया ॾिना मूं 1000 रुपया ॾिनो मूं 2000 रुपया ॾिना अरे छाजे कांड चरियो थियो जिको कुछ नहीं वो इन्ने न छ तमु हतरा देना जमु हिय ने की कया जमु हुआ ने की कया मुझो अल्लाह तो फरमाए उहो बानेड़ो इन दुनिया जे अंदर उहो बानो ताकत वरा जेको हिकड़े हथ सां का भी ने की कंदो आ तो बे हथ के खबर ही कान पांदी सुभान अल्लाह उहो इंसान ताकत वरा तो मुझे दोस्त अजीज मुझे अल्लाह का सवाल ओ मुझे करीम रब असा जिन चेहरे में नूर कोन आयो आ मुझे अल्लाह असा के इहो भी बुधाए तैन चेहरे में नूर किए ईदो मुझे अल्लाह फरमाइदो ओ इंसान जे कने मो एड़ा भी मो पंजा बांधड़ा ॾिठा जेके पंजे अकुल जे बुनियाद ते चमंदान असा डॉक्टर ने विदासे वो केड़ो टूप ॾींदो वो केड़ो क्रीम ॾींदो वो केड़ी दवा ॾींदो वो असा के नूर ईंदो मां बेनिया ज़ुर्ब तो फरमाया नैने क्रीमन में नूरा नैने मुजादो अजीज टूपन में नूरा नैने डॉक्टर में नूरा के भी शे में नूर कोने को मगर मां बेनिया ज़ुर्ब मां करीम रब तो तमा के दसे छड़िया जेकॾहिं तव्हां अमल करण चाहियो था तव्हां नूर वठण चाहियो था त उहा फजर जी नमाज़ जेका तव्हां पढ़ंदो तव्हां बस पढ़ंदो तव्हां करीम रब तव्हांखे नूर ॾेई छॾींदुसि उहा फजर जी अज़ान अचे नमाज़ ते अचण तुंहिंजो कमां नूर ॾियण मुंहिंजे अल्लाह जो कमां ओ मुझे करीम रब दौलत जी जरूरत आ दौलत खपे असा कमाए 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 असा कड़ निकली वया ओ मुझे अल्लाह थक जी पया दौलत खपे अल्लाह का बियो सवाल मुझे अल्लाह तो फरमाए ओ इंसान या अय्युहल इंसान केड़ी भी कोने का हुआ दौलत जे सणे करीम रब का परे करे छड़ियो मुझो अल्लाह तो फरमाए ओ इंसान जने तो ज़ोर जी नमाज पढ़ी बस अतरो तो के सोचणो त ज़ोर नमाज पढ़ण तो जो कमा तो के दौलत ॾियण मां करीम रब जो कमा ओ मुझे करीम रब बीमारी असा के घेरो करे भैया बीमारी असा के घेरो करे भैया सेहत खपे ओ मुझे करीम रब शिफा खपे मुझो बेनियाज रब तो फरमाए ओ इंसान मुएड़ा तत्वा में मां पंजा बानड़ा लिखा जेके डॉक्टर ने हिकड़ो डॉक्टर साईं डॉक्टर फलाणे हंध डॉक्टर फलाणे हंध हकीम फलाणे हंध फकीर के खा तावीज़ वतो के खा को नुस्खो वतो को के खा का दवा वती मां बेनियाज रब तो फरमाया अल्लाह इज़ा बलगत तराकी वकील
मुझो अल्लाह तो फरमाए ओ इंसान जे में तू यकीन रखे बेटो तफलानी दे फकीरा बन्या वली ने का तावीज वठा मन को मुझी बीमारी दे उड़े छे ये सब इने सही इने में कुछ भी कौन थी न इनन वट को अमल तन करने ये कुछ भी ने वट को न थी मगर मां बेनियाज रब तो के दसे तो छजा तो असर जी नमाज पढ़ी यानी परी नमाज पढ़न तो जब जमा सेहत शिफा जलमा करीम रब जो कमा तो पढ़ंदो टे पहरी नमाज पढ़ंदो सभिनी के बीमारियां कोई भी बचल ना है मुसलमान जे करे चाही तो इन फकीरन में कुछ कोने बलियन जे माना में न सोचा बलियन जो ता गुलाम आया बलियन जो ता फकीर आया खादिम आया बलियन जो जेके फकीर से फलाने फकीर 500 रुपया तो वठी एड़ो त तावीज बजे हल पुनल कबूतर ते तावीज वाह वाह ओ मुझा सुना करीम रब नौजवान को सवाल कर ओ मुझा करीम रब सुभाने मुझा पेपर आना मुखे कामयाबी जी जरूरत मु दुकान खणायो ओड़ो तो मु दुकान खणायो हाने मुखे पुने में कामयाबी जी जरूरत ओ मुझा करीम रब को छा क्या फकीर ने बन्या उन्हें का तावीज को उन दुकान में विचा जवर के फकीर ने बन्या उन्हें का तावीज त पंहिंजो पाण सां रखां ओ इन में मकसद में कामयाबी माणे मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बांडड़ा जेको मोतो के असर में टे परी में नमाज जे मौजू पे पियो गालाया जेको मोतो के इन में मिसाल दनो त इन में कुछ भी कोन थे मगर जेको भी तो के मिले उन्हें का दुआ वटमा बेनियाज रब अल्लाह के साथ राजी थी दुआ अल्लाह के साथ नाराज दुआ ओ मुझा करीम रब भला इते अदम हियो बिद से चले के साथ राजी दोई के साथ नाराज दोई मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बानड़ो जेके इंसान मुझे घर में अच्छी करे मुके सजदो करे देखारी दर ओ मुझा अल्लाह असा आया हो ऐ पूरे इंसान सा राजी आया ओ मुझा अल्लाह उन इंसान जी असा के बुदा उन इंसान जी भी खबर पवे त तू नाराज उन इंसान सा केड़ा सा तू नाराज हो मुझो अल्लाह फरमाए दुआ ओ मुझा बानड़ो मा उन इंसान सा नाराज दुआ जेके मुझे दरवाजे ते कोन दान मुके सजदो कोन करे देखारी दान त मुझा अल्लाह अज असा सजदो ता कयो असा के माफ कर मा उन सा नाराज राजी कोन बुधाया असा सही छा चवंदायो मीओ वसियो फसल तबाची वयो यार रोंदा मुझो अल्लाह ताला असा सा नाराज थी वयो बार सी वयो यार पक्का अल्लाह ताला असा ते दमरी हो पीर सी वयो पीर धकाया पीर गारी दी यार अल्लाह ताला असा ते नाराज थी वयो अल्लाह ताला असा ते दमरी हो ओ मुझा मुसलमान बाप जे दौलत जी तो के समझ के चेता अल्लाह ताला असा ते नाराज थी वयो जे बाप जे नाते दे याद रखो रिश्तो हुंदो आ त खून जो न हुंदो आ रिश्तो हुंदो आ एहसास जो हुंदो आ छा जो रिश्तो हुंदो आ जे कने बासान तो गालाए त इहो खून जो रिश्तो केड़ो थियो जे कने हजारन मेलन दे गालाए रहियो आ ऐ बत सद में वो गंडा कबुदाए वो रिश्तो वधीक जा ही रिश्तो वधीक बार रिश्तो जे कने बत सद में भी शामिल कोने को ऐ हजारन मेलन दे एकड़ो दोस्त आहे वो शामिल कबुदाए ही वधीक या वो वधीक जवाब दियो केर वधिका
वो तो एहसास चो यकीन चो रिश्तो चाहे वो ने किया था वो एहसास जो रिश्तो वा ओ मुझा मुसलमान बा ओ मुझा दोस्त अजीज एहसास जो रिश्तो से बा खून जो रिश्तो तो के कहीं चे वा ओ मुझा करीम रब असा की कामयाबी करे मुझा सुनो करीम रब फरमाई दुआ ओ मुझा बांडो जने तमाम मगरिब जियान चे जल्दी वुज़ू करे बस नमाज पढ़न तमाजो कमा तमाजे दुकान ही पेपर में हर गाल में कामयाबी जड़मा करीम रब जो कमा मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बांडड़ा परेशान नथी दिल गिर नथी मां करीम रब जो बेटो आया तू मगरिब जी नमाज पढ़न जो कमा हर मकसद में कामयाबी जड़मा करीम रब जो कमा ओ मुझा सुना करीम रब निंड नथी अचे सुकून साज तबाह बर्बाद थी वयो मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बांडड़ा मुहिड़ा भी पंजा बांडड़ा दिखा जेकी लप गोरन जी खाई पोस मदान तब उन्हें के सुकून को नहीं दो वजअलना नौमकुम सुबाता मुझे अल्लाह तो फरमाए कुरान दे गौर कर वजअलना नौमकुम सुबाता मुझे अल्लाह तो फरमाए ना इन्हें गौर में सुकून ना इन्हें चांद में सुकून तू चमचो यार कचहरी चाहे बलिया भला किया ना तो मेजबानी चाहे बलिया और मुझे मुसलमान बाम के कीड़ो दस्यो अयो फलाणो उसको करे उसको करे कीड़ो भी उसको कमजो चोड़ते जेको कुरान तो के उसको दे बस उन ते अली पाक मां तुझी निंद्र में सुकून पैदा कया केड़ो सुकून रात वाली इशा वाली आजान अचे फौरन वुज़ू करन तुझो कमा मस्जिद में अचन तुझो कमा जल्दी अल्लाह अकबर करे नमाज पढ़न तुझो कमा मुझो अल्लाह तो फरमाए इशा की नमाज पढ़न तुझो कमा तो जी निंद्र में सुकून पैदा करन मां करीम रब जो कमा पोछा जे जी निंद्र पिटला है तन्ने वो नमाज पढ़दो शाजी ऐं जे के बीमारी को छुटणो आहे त छा वो टे परे जी नमाज पढ़दो जे के कामयाबी खपे छा वो मगरिब जी नमाज पढ़दो जवाब दे मुसलमानो छा के दौलत खपे त वो ज़ोहर जी नमाज पढ़दो छा के नूर खपे त वो छा फजर जी अज़ान अचे ऐं नमाज पढ़दो पक्का सा पढ़दो मुखे खबर है ते केड़न जी निंद्र भी ते हराम दौलत भी कोने करते दौलत ला हिने बजेता कमाए सवा फोड़ा छिया ओ मुझा मुसलमान बाम एड़ा भी वाना दिठा अल्लाह जा जेके चाहता सही तमा करीम केड़ो हणंदा आयो समा करीम तो कोन हणंदो केड़ो हणंदा आयो न सही त पक्का ही ता न सही मां करीम कोन हणंदो आया मुना के दसिम त फजर जी नमाज मां पाबंदी सा पढ़ंदो आया इन जे कारण मुझे अल्लाह मुके नूर देई छडियो अगर मुझा दोस्त अजीज गाल पे के मिली हथ जी एकड़े हथ सा का नेकी करी तबे हथ के खबर न पे त का नेकी एकड़े हथ है कहिया गाल पे के मिली तकब्बुर न कंदा कया याद रखी छॾे बनी इसराइल जी कौम जे अंदर अल्लाह जो हिकड़ो बांडो इबादत गुज़ार हुयो मुझे बेनियाज़ रब जी इबादत कंदो हुयो मुझे सोने करीम रब जो ज़िक्र ऐं फ़िक्र कंदो हुयो मुझे अल्लाह पंहिंजी हुकम सां उन जे मथां ककर बिछाए छॾियो जेॾे वेंदो हो
जे मथा छाव कंदो हो जेडी मल मुजा दोस्त अजीज बने इस्राइल जी कौम जे अंदर हिकड़े अल्लाह जे बानड़े सोचो मां गुनहगार आया ओ बवता तकेड़ी तरह वता मोके अकुली कोने को सज कान किया अकुल कोने को न अल्लाह जे बानड़े उनको मुजा दोस्त अजीज उनके ॾिसी करे जेको इबादत गुज़ार हुयो उनके ॾिसी करे मुझे अल्लाह है उनके कारोबारे का जेको मुझे अल्लाह जो नहीं साने बांधड़ो हुयो उनको इम्तिहान वठण जे लाइ उन जेको गुनाहगार हुयो उन जे दिल में इहो ख्याल विधाई केड़ी खबर इने रहमत वाले कर जे हेठां मां भी बनिया केड़ी खबर मुझो अल्लाह मता मुके कबूल करे माफ करे मुझो अल्लाह नियत इया करे लियो रोंदो वयो आस्ते आस्ते खामोशी सा वयो जी वयो वो इबादत में मशगूल हुयो इबादत करण में मशगूल हुयो जी वो गुनाहगार आस्ते आस्ते वनी करे ककर जी शाम में जी वेठवा इबादत करण वाले हुन जी इबादत जो आवाज बुधो जी हुन जी इबादत जो आवाज बुधो हिरे परेशान थी वयो हैरान थी वयो मां तेडो इबादत कंदड़ आहियां मां तेडो मुझे अल्लाह जी मां पंहिंजे करीब रब जी इबादत करण वारो आहियां ही मुंहिंजे फिकर जी शाम में कीअं वेठो आहे बस तेरे याची कंदो रहे करे उन गुनहगार बानड़े के हीअं चई करे उठ परे मुंहिंजे फिकर जे भरिसां तूं गुनहगार मां तो इबादतगार आहियां तूं मुंहिंजे फिकर जे हेठां कीअं वेठो हुई बस तेरे याची वो गुनहगार अल्लाह जो बानड़ो जीअं उठियो ऐं ॿ टे कदम हलियो उहो कर उन जे पोयां लॻो पियो परेशान थी वियो अल्लाह जो नेक सालियो बानड़ो मुझे करीम रब वक्त जे नबी के फरमायो ओ मुझे सुन नबी जेको मुझे जेको फलाणो बानड़ो मुझे फलाणो बानड़ो इबादत कंदो हुयो मां पंहिंजे हुकुम सां उन जे मथां ककर विछायो हुयो उन तकबर कयो उन तकबर जे करे मां करीम रब उन जी सब इबादत एकड़े मिनट में उन जी मां इबादत रद्द तो करे छड़िया कबूल न तो कया तो मुझे सुना नबी वनी वनी ने बानड़े के मुझे के जब वरी इबादत करे त मां लिखा दो इहो ता इल्म पढ़ण जे लाइ तो वञा मूंखे मोकल ॾे उन अमड़ चयो ओ मुंहिंजा बचड़ा मुंहिंजी त मोकल थी मगर गौर कजा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुणे अब्दुल कादिर जिलानी जीअं पंहिंजी अमड़ खां मोकल वती आहे अमड़ कुझु अशरफियूं ॾींदी आहे गीदड़ो ठाहे ॾींदी आहे पंहिंजे हथड़नि सां गीदड़ो ठाहे ॾींदी आहे उन गीदड़े में कुझु अशरफियूं विझी ॾींदी आहे ओ अम्मा हाणे मूंखे इजाज़त ॾे मोकल ॾे काफिले वारा मुझे इंतजार करे रहिया आहिनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुनो अब्दुल कादिर जिलानी जीअं पंहिंजी अमड़ खां मोकल वठंदो आहे जीअं मोकल वठंदो आहे
अमड़ चढ़ दिया ओ मुझा बचड़ा बनीत सही तो मोकल भी जैसी इजाजत दई इल्म सिखी अच इल्म पढ़ी अच मगर गाल जो ख्याल रख जा सुनो अब्दुल कादिर जिलानी पंजी अमड़ के फरमाई दुआ ओ मुझी मिठड़ी अम्मा वा केड़ी गाला जे जो मां ख्याल कया सोने अब्दुल कादिर जिलानी की पंजी अमड़ चढ़ दिया ओ मुझा बचड़ा जे कने कोई भी शख्स मिले का गाल पूछे जा का गाल चवे तक कदे भी कोड़ नान जा सोने अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह तआला अलैहि पंजी अमड़ के फरमायो ओ मुझी मिठड़ी अम्मा मां बाई तो कया तमा कदे भी कोड़ को नहण से सोने अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह तआला अलैहि काफरी वारन सा हली पयोवा जी हली पयोवा त जंगल में पोता चमदा तैयाराते ते ताते को छा खंदा खीमा हणी करे जिया सुमदा न सुमदा भी कोन निके तपोरू ईदा डाको ईदान चोर ईदा वे चमदा के वट छा ए किन अशरफ नो किन सोन नो किन दौलत दनी सुनो अब्दुल कादिर जिलानी नडड़ोवा अन नडड़ो ने केर ब को नहीं दुआ एकड़ो इने मानू दिसी करे चोर दिसी करे परे काई दुआ तो तैता परे छिया सापा जो कम करे हल्या बिया से सोने अब्दुल कादिर जिलानी ने चोर के फरमायो ओ चोर छा मुखे छा तो नाजुक समझो मुखे छा तो कमजोर समझो बिन वट दौलता तम वट भी दौलता उन चोर सोने अब्दुल कादिर जिलानी के फरमाए तो वट छाए सोने अब्दुल कादिर जिलानी फरमायो मुअटी 40 अशरफियों सोने अब्दुल कादिर जिलानी जी उन चोर के फरमायो चोर उन ते बार को न कयो लेकिन मुझा दोस्त अजीज जेको चोरन जो वडो बादशाह चोर दिसी रहियो सरदार चोर दिसी रहियो वो सॼो मंज़र दिसी रहियो वो चोर वॾो सरदार ईंदो आहे सोणे अब्दुल कादिर जिलानी का खे चवंदो आहे ओ बचड़ा दे त ख़बर छा थो चवण चाहे उन सरदार जो बस इने चवणो हूंदो आहे सोणो अब्दुल कादिर जिलानी फरमाईंदो आहे ओ चोरन जा सरदार ओ चोरन जा मुवट भी अशरफ इन्हनि सभिनी काफ़िले वारन वट सोना चांदिया दौलता तव्हां इन ते नाज़ करे रहिया आहियो मगर मुवट भी अशरफ वो चोर चवंदो त बच्चा किथे आ सुनो अब्दुल कादिर जिलानी अहिड़ी त जाए ता उहो कीदो खणी जन्मे अमड़ अशरफ विझी ॾिनो उहे अशरफ कॾहिं चोर जे हथ में ॾींदो आहे चोर खां तान निकिरी वेंदी आहे चोर खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चीख निकिरी वेंदी आहे छा बि तो ॾिसां कीअं मंज़र तो ॾिसां उन चोर जे सरदार सोणे अब्दुल कादिर जिलानी जे सदके में सभिनी खे माल वापसि ॾिनो चोर अदब जा बदी चवंदो आहे ओ बचड़ा दे त ख़बर तुझी जाए ते असा अशरफ दिसी भी कोन पिया सगू नको वरी तोखे केरो हथ पियो लाए सगे तुझो ये जेके अशरफ ये असा के तो कीअं वापस दियो तो कीअं असा के दियो इने जो राज चाहे सुन अब्दुल कादिर जिलानी फरमाइंदो ओ चोरो ओ फोरो असा के मुजी
अमड़ जेकी मुझी अमड़ा उन्हे चयो हो त कोई भी बात में मिले उनके तू उन सां तू कूड़ न ॻाल्हाए जा मां अमड़ जे उन ॻाल्हि ते अमल करण जे लाइ मां तव्हां सां कूड़ कोन पियो हणी सघां ओ ईमान वारा मुस्लमान वबिल वालिदैन इहसाना जिए मुझे सुने अब्दुल कादिर जिलानी यारी वारे कोट अमल करे ॾेखारियो अमड़ जी हिकड़ी गाल ते इने तू भी पंहिंजे अमड़ ऐं अबे जे जेके ॻाल्हियूं आहिनि उन ते अमल करे ॾेखार ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो भी नियाज़ रब तो फरमाए वबिल वालिदैन इहसाना ओ ईमान वारो ओ मुझा बानड़ो जेके तुझा अबो ऐं अमान उन सां एहसान कजा उनखे बुरो न ॻाल्हाए जा उन सां सुठो सलूक कजा मता इहे न थिए जो उहे पोड़ा अची वञनि उनखे तूं छॾे ॾी उनखे तूं घर खां ॿाहिरि कढी छॾी ओ ताकुन मेराई किथे ॿिए रही न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो अल्लाह तो फरमाए वबिल वालिदैन इहसाना ओ मुंहिंजा बानड़ा जॾहिं तुंहिंजो अबो ऐं मां पोड़ा अची वञनि उन सां तूं सुठो ॻाल्हाइजांइ सुहिणो सलूक कजांइ सुहिणो बर्ताव कजांइ इएं न कजांइ मता तूं शहर मां अची करे पंहिंजे अमड़ सां पंहिंजे अबे सां सूर लुक जेके बि सूर आहिनि जेके भी तोखे सूरन दुखन गमन उन सां ॻाल्हियूं करी त अॼु मूंखे इहो गम आहे अॼु मूंखे इहो दुख मिलियो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे अबे ऐं अमड़ जे मुंहं ते गम ऐं सूरन जूं ॻाल्हियूं न कजां जॾहिं तो पंहिंजे घर में वञण जी कोशिश करे उते ई दरवाज़े ते बीह करे सभई दुख गम दर्द उन दर जे पोयां उछलाए करे खिलंदो वञो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह पंहिंजे अबे ऐं अमड़ खे सलाम वराए करे ख़ुश थींदो वञ जीअं तोखे चनो मुंहिंजा बचड़ा दे त ख़बर जो कीअं ख़ुश थींदो आयो आहे कहिड़ी ख़ुशी आहे उन सां ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं कर ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं कर मगर ॿी का ख़ुशी न मिलई पर तूं उन सां इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि कर त ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजी अमड़ अॼु मां अल्लाह जो फर्ज़ नमाज़ पढ़ी आयो अदा करे आयो आहियां मां सोने कुरान करीम जूं लोलियूं ॾेई आयो आहियां मां अल्लाह जो ज़िक्र करे आयो आहियां इन खिलंदो वञो मुंहिंजे आका फरमायो जन्नत में उहो वींदो जेको दुनिया जा दुख हुजनि सोर हुजनि सभई दर जे साम्हूं बीह करे सभु उछलाए करे जॾहिं दर जे अंदर जे ज़ाल साम्हूं आई ओ मुंहिंजी सुहिणी कुंवार अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह जने दिलबर बाबा आयो ओ मुझा दिलबर बाबा अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह जने जीजल अमड़ाई ओ मुझी जीजल अमड़ अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह तुझे जेके बचड़ान उहे तुझे साम्हूं आया उन्हनि के भी तू सलाम वराइण सेखार उनके कुरान करीम जी तालीम ॾियार जे कॾहिं तूं सुभाणे तू कब्र में वञी पवंदे वो तुझो नेक ऐं सालिह जेको औलाद तूं छॾे वे उहो ई तोखे उते कम ईंदो जीअं मुंहिंजे दोस्त हाफ़िज़ राशिद ये महफ़िल सजाई आहे छाजे कान हिनके फरमायो मन सल्ला अलैहि मरतन फतह अल्लाहु लहू बाबन
मिनल आफियह। मुझे मदीने जे गोठ फरमायो जेको भी मुझो उम्मती मुझे मथा हिकड़ो दफ़ो दुरूद पाक पढ़ंदो आ त मुझो बेनियाज़ रब उन जे लाइ आफियत जा दरवाज़ा खोले छॾींदो आ। ओ मुझा मुसलमान भा बीमार खे बीमारी को छुटण जी ज़रूरत हूंदी आ। कैदीअ खे कैदखाने मां छुटण जी ज़रूरत हूंदी आ। मक़रूज़ खे कर्ज़ को छुटण जी ज़रूरत हूंदी आ। मगर असां ऐं तव्हां खे गुनाहनि खां छुटकारे जी ज़रूरत आ। पोइ अहिड़े त आवाज़ सां मिली ऐं जुली मुझे मदीने जे गोठ जे मथां दुरूद पाक पढ़ायो जीअं असां ऐं तव्हां जे लाइ आफियत जा दरवाज़ा खुली वञनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे बेनियाज़ रब जे महबूब मदीने जे गोठ छा छा न सेखारियो आ गौर कर अज मुसलमान। मुझे आका मदीने जे गोठ फरमायो मुनासिब आहे त जॾहिं को माण्हू कंहिंजे घर में अचे त सॾु करे चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। मुझे करीम मुस्तफा फरमायो जने तव्हां कंहिंजे घर में अचण जी कोशिश कयो त पहिरियां उनखे सलाम वरायो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे भाउ जे घर में था वञो पहिरियां उनखे सॾु कयो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे मामे जे घर में था वञो पहिरियां उनखे सॾु कयो। कहिड़े बि रिश्तेदार जे घर में था वञण जी कोशिश था कयो त मोकल को बिना इएं न वञो। जेकॾहिं तव्हां इएं था वञो त ज़रूरी तव्हां उनखे सलाम वरायो। छो त सलाम वराइण सां मुंहिंजो अल्लाह उन जे मथां रहमत मोकिलींदो आहे। छो त रिवायत में आयो आहे त बनी आमिर कबीले मां हिकु शख्स हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थियो। अर्ज़ करण लगो त या रसूल अल्लाह तव्हां में हिकु कम आहे। मुझे आका फरमायो हिकिड़ो असहाबी भरिसां वेठो हुयो। उन असहाबीअ खे फरमायो ओ असहाबी जी या रसूल अल्लाह इहो जेको आमिर कबीले मां हिकिड़ो शख्स आयो आहे इनखे वञ घर में अचण जा तरीक़ा वञी ॿुधा। जीअं असहाबी उथंदो आहे उन आमिर कबीले जे शख्स के चवंदो आहे अच त ॿाहिरि हलो। जीअं मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में वेठा हुया जीअं आमिर कबीले मां वो शख्स ईंदो आहे सहाबी चवंदो आहे पहिरियां हिते बीही करे सॾु करणु घुरिजे ओ फलाणा ओ फलाणा ओ फलाणा यानी टे चकर सॾु करणु घुरिजे। जेकॾहिं टे चकरनि सां बि न ॿुधे अॼु त इन रवाज अची वियो आहे। घर घर में जनरेटर, घर घर में मशीना, घर घर में घूघटा, घर घर में टीवी, घर घर में दोला, घर घर में अलाए कहिड़ा कहिड़ा फैशन अची विया आहिनि। मुझे करीम आका ॿुधाए छॾियो
त तव्हां जेकॾहिं टे सॾ कयो था उन्हनि सां बि कोई मुस्लमान न ॿुधे त अञा बि तव्हां सॾ कयो, जेकॾहिं उन्हनि सां बि न ॿुधे त तव्हां ईअं घर में घेड़ी पओ। जेकॾहिं तव्हांखे चए यार छो कोन तो इजाज़त वती, जेकॾहिं उहो तोखे ईअं चए तूं उनखे चइजा यार मूं त तोखे एॾा सॾ कया मगर तो हिकिड़ो बि सॾ कोन ॿुधो, हिकिड़े बि सॾ ते कोन आहे। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा छा न सेखारियो आहे, सभु कुझु मुझे करीम आका सेखारियो आहे। घर में वञो, जेकॾहिं तव्हां शहर मां था अचो, घरधड़ी शहर मां तो अचे, वॾो आहे मर्दा जेकॾहिं शहर मां तो अचे का कुछ वेड़ के जी ॾिसी आयो, चाहे कोई मिसाल विड़ियो जर कंहिं घटि वधि उनखे ॻाल्हायो, जर का किनी ॻाल्हि कंहिं चई उनखे मिसाल निकिरी त जॾहिं घर जे साम्हूं अचे 2-3 सेकंड मिंट बि न 2-3 सेकंड उते बीही करे दुख दर्द गम सभु कुझु उते उछलाए करे जॾहिं घर में दाख़िल थिए त ज़ाल साम्हूं आई, ओ मुंहिंजी सुहिणी कुंवार अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। जॾहिं दिलबर बाबो साम्हूं आयो, ओ मुंहिंजा दिलबर बाबा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। जेकॾहिं माउ साम्हूं आई, ओ मुंहिंजी जीजल अमड़ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। जेकॾहिं सुहिणी नंढड़ी न्याणी जा बचड़ो तुंहिंजो साम्हूं आयो, जारी तुंहिंजो भाउ साम्हूं आयो, उनखे चओ ओ मुंहिंजा दिलबर, ओ मुंहिंजा दिलबर भाउ अस्सलामु अलैकुम, ओ मुंहिंजी सुहिणी शहज़ादी अस्सलामु अलैकुम। कहिड़ो बि रिश्तेदार तो सां मिले तो उनखे सलाम वरा तो ईअं खिलंदो वञ खिलंदो अच, जीअं तोखे उहे चवनि त यार छो खिलंदो तो अची, तोखां सवाल कंदा। अदा को घर में वेंदो आहे, घर में कोई वेंदो आहे त मर्द उन खां सवाल कंदा न, खिलंदो वेंदो आहे यार ॾे त ख़बर अॼु छो खिलंदो तो अची, छो खिलंदो तो अची, त उहो सवाल करण वारे खे जवाब ॾींदो आहे नी त मूंखे अॼु अहिड़ी ख़ुशी मिली आहे जंहिंजे करे मां खिलंदो तो अचां। जेकॾहिं मां इहा ॻाल्हि करे वियुमि शहर मां अची गम दर्द दुख सभु कुझु उते उछलाए पोइ घर में दाख़िल अची खिलंदो वञे, जेकॾहिं खिलंदो वञी दिलबर बाबो साम्हूं आयो, तुंहिंजी कुंवार साम्हूं आई, ज़ाल साम्हूं आई, छो खिलंदो तो अची, छाजे लाइ खिलंदो तो अची, उनखे बसि हिकिड़ो ई जवाब ॾे, मूंखे अॼु अहिड़ी त ख़ुशी मिली आहे। चवंदा तोखे त अॼु तोखे कहिड़ी ख़ुशी मिली आहे, हा मूंखे इहा ख़ुशी मिली आहे, मां अल्लाह जो अॼु क़ुरान करीम जी तिलावत करे आयो आहियां, मां अॼु नेकीअ जो कमु करे आयो आहियां, अॼु मां निमाज़ पढ़ण जी तयारी कई आहे, अॼु मूं निमाज़ पढ़ी आहे, अल्लाह जो फर्ज़ अदा कयो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मूंखे हिकिड़ी हदीस पाक याद आई आहे, हिकिड़ो असहाबी जमात मां उथंदो आहे ऐं अर्ज़ कंदो आहे, हल अलैया अन उस्तादिन अला उम्मी, मुझे आका के फरमाइंदो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो अर्ज़ा चओ कहिड़ो, मुझो करीम मुस्तफ़ा फरमाइंदो चओ कहिड़ो, उहो असहाबी चवंदो हल अलैया अन उस्तादिन अला उम्मी, अला उम्मी, छा मूं लाइ उहो हुक्म आहे त माउ खां मोकल घुरी पोइ घर में दाख़िल थियां। इहा हदीस ॿुधो, इहा हदीस गौर करे ॿुधो, हल अलैया
अन अस्ताज़िन अला उम्मी छा मुझे लाइ भी वो हुक्म आए मुझी मावा छा मुझी मावा घर में हिकड़ी मावा अकेलिया अकेलिया न पुत्र न बाप न सोट कुछ भी घर में कोने को मुखा सवा मां उन जो बचड़ो आहिया मां इहो सवाल जो जवाब पुछण तो चाहिया त मां उन अमड़ खां मोकल वठी पो घर में दाखिल छा जडे अमड़ मुझे घर में हुजे त मां दर ते भी कले छा चवा मुझे करीम मुस्तफा फरमायो ओ मुझी जी जल अमड़ अस्सलाम अलैकुम मुखे इजाजत दे त मां घर में अचा मां घर में अचा मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ये फरमायो उन असहाबी अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वा त मुझी मावा उने जो मां बचड़ो आया घर भी मुझो सब कुछ मुझो मां पंहिंजी मां खां की इजाजत वठा घर में अचण जी मुझे करीम मुस्तफा फरमायो जॾहिं तूं पंहिंजे घर में बिना इजाज़त जे अची तो सघी जेकॾहिं तुंहिंजी मां नंगी हुजे उघाड़ी हुजे ॿुधाए त तूं शर्मसार छींदे या कोन छींदे असां बि अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां त शर्मसार छींदुसि वाकई मुंहिंजो आका सही पियो फरमाए मुझे चयो मुझे आका छा छा न सेखारियो खाधे जा अदब मुझे करीम आका सेखारिया वही खाओ वही पियो जॾहिं तव्हां माने खाओ बिस्मिल्लाहि व अला बरकतिल्लाह जिए तवा मानी खाओ त दुआ पढ़ी मानी खाओ तवा मानी मां फार गुछो त हिकदम तवा पानी न पीजो छा न पीजो पानी न पीजो अल्लाह जो जिक्र कजो वो केडो न शख्स भलो मुझे करीम मुस्तफा फरमायो वो शख्स भलो जेको हिकड़ो गिराम मानी जो बात में विझंदो शुक्र कंदो ओ मुझे करीम रब तुझा लख शुक्र वरी हिकड़ो डुक पानी जो पियंदो वरी शुक्र कंदो खुदा जो मुझे करीम रब तुझा लख शुक्र वो इन दुनिया में केडो न इंसान भलो वो इंसान वरी केडो न बदबख्ता केडो न खराबा जेको हिकड़ो गिरचा पर पूरी डगड़ी मानी जी खाई विदो मगर खुदा जो शुक्र अदा कोन कंदो हिकड़ो डुक पानी जो छा मगर हिक ब गिलास पी छडींदो खुदा जो शुक्र अदा कोन कंदो मुझो करीम मुस्तफा मुझे करीम मुस्तफा फरमायो त वो शख्स ॾिसो केॾो न भलो जेको हिकड़ो गिरम मानी जो खाए अल्लाह जो शुक्र करे हिकड़ो डुक पानी जो पिए खुदा जो शुक्र करे पो सामानी खाईंदासी शुक्र कंदासी दुआ भी पढ़ंदासी के दुआ याद के दुआ याद मानी खाइण का पोइ जी माशाअल्लाह सबनी के याद जे कदे विसरी थी वनी मानी खाइण जी दुआ विसरी थी वनी आई अदम याद आई रगड़ी सामहुआ अदड़ खाई वयासी मानी खाइण जी दुआ याद अची वई यार मु त दुआ भी कोन पढ़ी हाने छा थींदो घबराना मुझे करीम मुस्तफा दसे छडियो तई बुधाए बिस्मिल्लाह अव्वलहु
व आखिरहु मुझे करीम मुस्तफा दुआ या दसे छड़ी तई जने तो अदमानी खाइण में हुजी तो के याद अचे दिमाग में अचे त तो इहा दुआ पढ़ जने तो मानी मां फारिग छी त मुझे करीम रब जो शुक्र भी कंदोर या भी दुआ पढ़ गौर कर मुसलमान अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमना वसकाना वजअलना मिनल मुस्लिमीन। मुझे करीम रब जो शुक्र भी कर इहा दुआ भी पढ़ मुझो करीम रब तोखे अञा वधाए दी दो अञा वधाए दी दो मुझे करीम मुस्तफा फरमायो जने तमाम घर में अचो त सभिनी के सलाम वरायो चाहे नंढो हुजे चाहे वडो हुजे। अॼुकल्ह साईं अहिड़ो फैशन थी वियो आहे टीवी हले विती सभिनी जो नज़रूं उने में जेको शहर ॾांहुं आयो चुप करे उहो भी वेठो आहे ऐं निहारे वेठो सभिनी ॾे न सलाम न दुआ न कुछ न को ॿियो को कुछ न हाल अहवाल जेका मशीन मुझे करीम मुस्तफा फरमायो जेको घूघट वारी जेका मन खड़को करण वारी शे हुजे त उन के बंद करे पो तू घर वारन सां हाल अहवाल कर उन सां कचहरी कर उनके बुधा पंहिंजो दुख गम दर्द सब कुछ उनके बुधा जे उहे तुझा घर वारा तोखे तुझा हाल अहवाल बुधी करे ऐं परेशान न थियन खुश थियन। हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह का रिवायत आहे उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन का बुधो फरमाया त जने को मानू पांजे घर में दाखिल थियो ऐं जो नालो न वरताई ऐं दाखिल थियण वक्त ऐं ताम ते खाइण वक्त अल्लाह जो नालो न वरताई त शैतान पंहिंजे औलाद के चवे थो त न अवां जी रात गुजारण सुकून वारी आहे ऐं न रात वारो खाधो ऐं जेकॾहिं घर में गिरण वक्त अल्लाह जो नालो न वरताई त शैतान पंहिंजे औलाद के चवे थो त अवां खे हिन घर में रात रहण जो मौक़ो मिली वियो आहे ऐं जॾहिं खाधे खाइण महिल भी रब जो नालो न वरताई त शैतान पंहिंजे औलाद के चवे थो त खाधे के भी खाधो भी तव्हां खे मिली वेंदो खुश थियो गम न कयो शैतान तो चे जीअं हिकड़े वक्त मुझो करीम मुस्तफा मस्जिद नबवी का अचे पयो हिकड़ो शैतान ॾिठाई जेके मन लिबास भी भलो पातल हुयो खुशी में हुयो ॾाढो खुश पियो थे वरी हिकड़े शैतान के ॾिठाई जेको गमगीन हुयो कपड़ा भी फाटल अलाए कीअं सफ़ा लगल हुयो जेको खुश पियो शैतान छे गमगीन न हुयो उनके सॾु करे मुझे करीम मुस्तफा फरमायो त दे ख़बर तो खुश तो छी चई त मां काफ़रन जो शैतान आया काफ़र ते वेरी थींदो आया काफ़रन के गुमराह कंदो आया ऐं जेको जंहिंजा फाटल कपड़ा हुया शैतान के मुझे करीम मुस्तफा उनके फरमाया दे खबर तुझा फाटल कपड़ा गमगीन पियो ॾिसण में अची उन शैतान मुझे करीम मुस्तफा के चयो या रसूल अल्लाह मां इन मुसलमानन जो शैतान आया मुसलमान जो शैतान आया इन ते वेरी थींदो आया इन के गुमराह कंदो आया या रसूल अल्लाह अल्लाह केॾो वक्त गुज़री वियो आहे जॾहिं इहे वाट सों अचनि था
तब अल्लाह जो जिक्र ता कन तोते दुरूद ता पढ़न जने घर में ता अचन तब अल्लाह जो नालो ता वठन जने मानी ता खाइन तब अल्लाह जो नालो ता वठन। या रसूल अल्लाह मुखे भुख भी ॾाढी लगी आ मुझे करीम मुस्तफा फरमायो इहा त ॻाल्हि आहे तो शैतान सच चयो तो यो सच चयो जने मानो अल्लाह जो जिक्र कंदो आ जने मां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद सलाम पढ़ंदो आ त शैतान भॼी वेंदो आ शैतान सभा उछी वेंदो आ शैतान के बाहि लगी वेंदी आ उता शैतान भॼी वेंदो आ। ओ ईमान वारा मुसलमान मता तो इने समझी त मां घर में गाना टीवी हलाए वेठो आया अल्लाह जो नालो परे करे छड़ियो मुझे करीम रब फरमायो मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारन वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा। मुझे करीम रब फरमायो ओ ईमान वारो पंहिंजे घर वारा के उन बरदड़ बाहि खां बचायो जेका तव्हां अञा ॾिठी बि नाहे का पंहिंजे घर के मुकाम न बणायो मुकाम में निमाज कोन पढ़बी आ छा पढ़बी आ छा जवाब ॾियो कोन पढ़बी आ मुकाम में निमाज कोन पढ़बी आ पो तव्हां जे घर में भी निमाज केर भी कोन तो पढ़े ओ ईमान वारा पंहिंजे औलाद के भी उन बाह का बचा पंहिंजे दोस्तन के भी उन बाह का बचा पंहिंजे भाइरन के भी उन बाह का बचा पंहिंजे अबे ऐं अम्मा के भी उन बाह का बचा उन जे दिल में इहो खौफ ॾे त जेकॾहिं तो निमाज़ न पढ़ी त अल्लाह जो अज़ाब वेझो आ क़यामत अचण वारी आ जॾहिं इहा तुंहिंजो पैगाम मुंहिंजे करीम रब जो उन जे दिल में ईंदो त पाणे उहे निमाज़